अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया अली गुलमुल्ला ही आहे शबीर इंडण बहितरीनु आर्टिस्ट आहे दोस्तों। हिनखे मौक़ो ॾियो, हिन जे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो जीअं हीउ टैलेंट तव्हां ताईं पहुची सघे। बहितरीनु टैलेंट आहे, हिन सां गॾु कमु कयो आहे। हिनखे जेको अॻिते वधायो, हिमत कयो, पंहिंजा सिंधी आहिनि, हिननि खे अॻिते वधायो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। शबीर इंडण तव्हांजे साम्हूं हाज़ुर आहे। महिरबानी दोस्तों, कर हिमत कर, बसि तव्हांजी ॿुधी अथव अपील इंशाअल्लाह ताला अमल कंदा ऐं इंशाअल्लाह ताला कम असां थी वेंदो। यार वाह वाह, अॼु त मज़ो अची वियो। माना टाइम की रशी कोन्हे का, अकेलो मां, माना ॿियो केरु आहे ई कोन, को मसइलो कोन्हे। हे जेसिताईं भरिजे मां ॿियो ड्रम खणी थो अचां। कोई आहे त कोन्हे, रखी केरु वियो आहे हिते भरण खां। असां मरूं था, पाणी कोन्हे हिते। कराची में माण्हू पाणी खां मरनि था, हे वरी खोलियूं हलाए करे हलिया था वञनि। मां पंहिंजो भरे वठां, कोई आहे कोन। हे ख़ाली करे अचां, पोइ ॿियो भरे वञा। माण्हू बि कोई कान्हे, रस बि कोन्हे। अरे यार, घर में थां त ॿिया आहिनि ई कोन, ही वारे वारे सां भरे वञे। अरे अञा थी ख़ाली छो पिया, हटायो कंहिं? भई यार हेॾो टाइम ज़ाया, वरी स्टार्ट कयां? को मसइलो कोन्हे, निभागो केरु हटाए वियो आहे, को मसइलो कोन्हे। मां जेसिताईं भला पाड़े मां ॻोल्हे अचां थां। हा केरु रखी वियो? मां त कोन परे करे, मां आहे त कोई कान। परे करे सारी असां भरियूं यार, ख़बर नथनि पाणी जी हिते वॾो काल लॻो पियो आहे। कोई न आहे, कोई न आहे। वरी ख़ाली करे अचां, वरी पोइ भरे वञा। माण्हू हूअं ई कोई कान्हे, वारो आहे अॼु भरे वठां। अॼु लॻे थो त सफ़ा निभाग आहे। कंहिं बि घर में पाड़े ओड़े में बि थांव कोन्हनि के को कूलर मिले, को ड्रम मिले। अड़े हे वरी निभागे कंहिं वरी हटायो, भरियो ई कोन। निभाग आहिनि, अलाए छा आहिनि यार, किथे वञे माण्हू, छा करे? निभाग अलाए केरु, लॻे थो को हरकत थो करे। मां लिकी थो बीहां, ॾिसां त करे केरु थो। हिन भितीअ पोयां लिकी बीहां, ॾिसूं त केरु थो अचे। वरी केरु रखी वियो? मां बंदि करे थो वञा, वरी हे रखी थो वञे। केरु आहे? त वरी केरु थो करे वञे? कोई कान्हे। नवीन दे चोर आहीं तूं, सुञातो सही चाल आहे। इहो सॼो कमु माना तुंहिंजो आहे, इहा हरकतूं तुंहिंजियूं आहिनि। तव्हांजो आहे न साईं? या बाबलिंग तूं थो करीं पियो हिते? कहिड़ी साईं? माना मां हे ड्रम रखी आहे, वरी भॼी थो वञी, पंहिंजो कूलर तो भरींदो थी। साईं हे कसम मां त हाणे नूर हे आहे, नूर हे न आहे, नूर हे आहे, पंहिंजे नूर जो कसम खण। ॻाल्हि ॿुधो न साईं, मां असल में हाणे पहिरियों खणी आयुमि हिते। मां चयो सां पाणी भरिया वञे। पहिरियों मां हे कलाक ॾींहुं पूरो ज़ाया थी वियो। मूंखे ऑफिस वञिणो न वञी सघियो हिन चकर में, तुंहिंजे पाणीअ जे चकर में। ॿार साईं हर किथे हिन पाड़े जा कोई न कोई तव्हां शरारत कंदो हूंदो। न ॿार कोन, तूं हे जेको वॾो ॿार आहे न, इन मां मूंखे इहा हरकत नज़र थी। तव्हां भरियो साईं, छो भरियो? तव्हां भरियो पंहिंजो, पोइ मां भरींदुमि न। नंबर जी ॻाल्हि आहे, छो रोज़ नंबर ते भरींदा आहियूं छो न? हे पाणी ॾिसो अचे ई कोन थो, ख़तमु थी वियो। अच्छा, पाणी ख़तमु थी वियो, टैंकी पूरी थी वई। न मुंहिंजा ॿार काॾे वञनि? हाणे वञा तूं ॿार काॾे वञनि? हाणे हलो घर हलो, तो जो पाणी भरियो त हिकिड़ो कूलर ॾे मूंखे। कीअं? मां आहे ई न भाउ, हिकिड़ो कूलर तो वठां ई वठां। मां कीअं वेंदुसि? मुंहिंजी मूंखे ऑफिस वञिणो आहे। हाणे आयो आहियां बाबा, हल हल हल, वठी ॾे मूंखे। दोस्तों, जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडण खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।